घोटकी गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल घोटकी में आगाही सेमिनार मुनक़द कयो वियो जंहिंजी सदारत स्कूल जे प्रिंसिपल कई। सेमिनार में उस्तादनि शागिर्दनि जी वॾी अंग शिरकत कई। इन मौक़े ते रीजनल डायरेक्टर मोहतसिब आला सिंध घोटकी फज़ल मोहम्मद शेख ख़िताब कंदे सेमिनार में शिरकत कंदड़नि खे मोहतसिब इदारे जे किरदार इख़्तियारनि ऐं अवामी शिकायतुनि जी अज़ाली जी तरीक़ेकार बाबति तफ़सीली आगाही ॾिनी। हुन शहरी जे बुनियादी हक़नि ऐं सरकारी इदारनि ख़िलाफ़ शिकायतूं दाख़िल करण जी क़ानूनी तरीक़ेकार ते रोशनी विधी। फ़ज़ल मोहम्मद शेख चयो त सूबाई इदारो मोहतसिब आला अवाम खे बग़ैर फ़ीस ऐं बर वक़्ति इंसाफ़ फ़राहम करण लाइ सरगर्म आहे, जॾहिं त अहिड़ा आगाही सेमिनार नौजवान नस्ल में क़ानूनी शऊर उजागर करण में अहम किरदार अदा कनि था। हुन वधीक चयो त सेमिनार जो मक़सदु उस्तादनि शागिर्दनि खे इहो ॼाण ॾियणु हुयो त कंहिं बि सरकारी इदारे सां लॻापियल शिकायत जी सूरत में हू मोहतसिब आला सिंध सां कीअं राब्तो करे सघनि था। सेमिनार जे आख़िर में सवाल जवाब जो सेशन पिणु मुनक़द कयो वियो जंहिं में शिरकत कंदड़नि भरपूर दिलचस्पी जो इज़हार कयो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।